बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु सिंध यूनिवर्सिटी में फेयरवेल ऐं वेलकम पार्टी ही फाइनल ईयर स्टूडेंट्स जी सॼी सिंध यूनिवर्सिटी में माशाल्लाह सॼे डिपार्टमेंट में स्टूडेंट्स तमामु घणो पंहिंजूं एक्टिविटीज़ वेलकम ऐं फेयरवेल चयो पंहिंजे सीनियर दोस्तनि खे ऐं ॾाढे सुठे नमूने सां हिकिड़ो प्रोग्राम जेको आहे उहो ऑर्गेनाइज़ कयो। सभिनी सॼे यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया डीन्स डायरेक्टर चेयरमैन जेके बि इंतिज़ामिया जा माण्हू हुया उहे सॼा उन्हनि सां गॾोगॾु हिकिड़ी सपोर्ट में हुया ताकी हिकिड़े सुठे नमूने वेल डिसिप्लिन थिए। ऐं अल्हम्दुलिल्लाह सॼी यूनिवर्सिटी में एॾे वॾे तादाद में जिते शागिर्द मौजूदु आहिनि तक़रीबन 50,000 शागिर्द मौजूदु आहिनि। उन 50,000 शागिर्द जी मौजूदगी में तमामु सभिनी ॾाढो ख़ुशी महसूसु कई, पंहिंजा उन्हनि सीनियर दोस्तनि खे अलविदा कई ऐं उन्हनि खां खिली मोकिलायो। ऐं इहो ॾाढो हिकिड़ो माहौल जेको हुयो हिकिड़ो बहितरीनु असरु छॾे थो यूनिवर्सिटी ते, यूनिवर्सिटी हिकिड़े इदारे ते ऐं यूनिवर्सिटियुनि में। ऐं एॾे वॾे प्रोग्राम जे बावजूदि बि अल्हम्दुलिल्लाह ॾाढे हिकु वेल डिसिप्लिन नमूने सां जेको गुज़रियो उहो ॾाढो हिकिड़ो बहितरीनु नमूनो हुयो। ऐं डेफिनेटली इहे जेके समाजी एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि इहे शागिर्दनि लाइ ज़हनी नशो नमा लाइ तमामु ज़रूरी हूंदियूं आहिनि। त उहे पंहिंजी जेके एनवायरमेंट आहे, जेको पंहिंजो माहौल आहे, जेको डिफरेंट पंहिंजा कल्चरल पंहिंजा ट्रेडिशनल एंड कल्चरल जेके शयूं आहिनि उन्हनि खे उजागर कनि था, गॾिजी करे हिकिड़ो हिक ॿिए सां मोहबत भाईचारे जो वचन कनि था, पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ हिकिड़ो वचन कनि था, पंहिंजे मुस्तक़बिल लाइ हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ी हिकमत अमली ठाहीनि था हिक ॿिए सां गॾिजी करे। त इहो हिकिड़ो ॾाढो बहितरीनु ऐं ख़ुशगवार माहौल हुयो। ऐं असां सिंध यूनिवर्सिटी ते असांखे सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ते तमामु घणो हिकिड़ो नाज़ आहे ऐं आई फील प्राउड ऑफ स्टूडेंट्स यूनिवर्सिटी। ऐं सॼी इंतिज़ामिया पंहिंजे हिन इदारे जी बहितरी ख़ुशहाली लाइ हमेशह गॾोगॾु आहे। त असां शागिर्द तइलीम सां गॾोगॾु जेके आहिनि उन्हनि जूं जेके सरगर्मियूं एक्स्ट्रा सरगर्मियूं जेके कोकरिकुलर एक्टिविटीज़ चऊं था उन्हनि में बि उहे तमामु माशाल्लाह पंहिंजो जेको ज़हानत जो ॾाहप जो पंहिंजे फ़न जो पंहिंजो मुज़ाहिरो कनि था। हर कंहिं इंसान में हिकिड़ी अलाह साईं सॼियूं ख़ासियतूं ॾिना पर हिकिड़ी ख़ासि ख़ासियत ॾींदो आहे त पढ़ाई सां गॾोगॾु उन्हनि जा जेके ॿिया शऊरी जेके आहिनि, कंहिंखे गाने सां, कंहिंखे ॻाइण सां, कंहिंखे मौसीक़ी सां, कंहिंखे अदब सां हिकिड़ो शौक़ु हूंदो आहे त उन्हनि ॾाढो भरपूर नमूने सां निभायो। ऐं असां उमेदु कयूं था त अॻिते जे लाइ बि हमेशह ईअं सिंध यूनिवर्सिटी में ख़ुशियूं ऐं बहारूं हूंदियूं। ऐं आख़िर में सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे इहो मैसेज ॾींदुसि त हे जेके 4 सालनि जो जेको तव्हांजी जर्नी हुई, जेको सफ़र हुयो, इहो इन्हनि आख़िरी ख़ुशियुनि में ख़तमु कोन थींदो आहे। इहे तव्हांजे लाइ हिकिड़ो वॾो टास्क मुस्तक़बिल जो ॾेई विया आहिनि त मुस्तक़बिल जा जनरेशन आहियो, मुस्तक़बिल तव्हांजे हथ में आहे त पंहिंजे मुस्तक़बिल खे बहितर संवारण लाइ, बहितर कारकर्दगी लाइ पंहिंजे मुस्तक़बिल सां संजीदा थियो, पंहिंजो पाण सां संजीदा थियो, पंहिंजे मुल्क जी डेवलपमेंट तरक़ी ऐं वाधारे लाइ जेको आहे उहा महिनत कयो। ऐं सभिनी सॼी इंतिज़ामिया सॼी यूनिवर्सिटी जो बि शुक्रगुज़ार आहियां जे हिन प्रोग्राम खे सपोर्ट बि कयो ऐं गॾियल हिकिड़ो कामयाबु प्रोग्राम करण ते तमामु वॾी महिरबानी। डॉक्टर ख़ालिद साहब, अॼु फेयरवेल वेलकम जो प्रोग्राम तव्हांजे डिपार्टमेंट थियो आहे पर ॿारनि कीअं ऑर्गेनाइज़ कयो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सोजू साहब, अॼु जीअं त 28 तारीख़ हुई त हर साल जीअं हिन साल बि 28 तारीख़ जो इम्तिहान खां हफ़्तो पहिरियां ही प्रोग्राम रखियो हुयो, छो त हर साल हर जेको डिपार्टमेंट पंहिंजे हिसाब सां मल्हाईंदो हो, पर इहा इंतिज़ामिया जी हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे जंहिंमें साईं वाइस चांसलर साहब ऐं डायरेक्टर स्टूडेंट अफेयर्स प्रोफेसर डॉक्टर यूनुस लिवारी साहब जी महिनत सां अॼु असां वटि गॾियल जेके 52 डिपार्टमेंट आहिनि उन्हनि में ही प्रोग्राम फेयरवेल बि आहे ऐं भलीकार बि आहे। जेके नवां ॿार असांजा आयल आहिनि उनखे भलीकार पिया चऊं ऐं जेके ॿार वञनि पिया उनखे फेयरवेल पार्टी ॾिनी पई वञे ॿारनि जे तरफ़ां। उन जे सिलसिले में असां वटि बि हिकिड़ो प्रोग्राम रखियलु हो। न फ्रेश वर्ल्ड कॉलेज जे पार्ट 1 खां वठी फाइनल जे ॿारनि अॼु कवाली प्रोग्राम रखियो, अॼु हुननि कवाली घुरायो, तव्हां बि उन में मौजूदु हुयो।
ॾाढो हिकिड़ो सुठो प्रोग्राम हुयो, सुठो ॿारनि ऑर्गेनाइज़ कयो ऐं असां सभु उते वेठा हुआसीं। हींअर उतां हाणे फारिग थी असां आया आहियूं। ऐं ॿियो त शागिर्द सॼो साल पढ़नि था, सॼो साल पढ़नि था ऐं पढ़ण खां पोइ हू ॿारनि में एॾो टैलेंट आहे छो त हींअर 50,000 जेके शागिर्द यूनिवर्सिटी में रहनि था उहे सभु तालीम हासिलु कनि था, सभु पंहिंजो सेमेस्टर में पढ़नि था ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं ही प्रोग्राम थियनि था अहिड़े क़िस्म जा त पोइ हू पंहिंजो जो टैलेंट आहे उहो ज़ाहिर कनि था ऐं उहो अॼु सभिनीनि ॿारनि ॾाढी हिकिड़ी ख़ुशी सां यूनिवर्सिटी में ही ॾींहुं मल्हायो। ऐं उहे जेके वेंदड़ ॿार हुया उन्हनि खे जेके पार्ट 1 खां 3rd ईयर ते ॿार हुया उन्हनि खे ॾाढो पुरजोश नमूने सां उन्हनि खे अलविदा कयो। अलविदा ॾाढो हिकिड़ो लफ़्ज़ ॾुखियो आहे सोजो साहिबु। अलविदा जीअं ॾिसो पाण हलंदा आहियूं इस्लामाबाद या लाहौर रेल में या ट्रेन में त असां सां गॾु जेको बि माण्हू सफ़र कंदो आहे ऐं उन सां जेके 4 घड़ियूं असां उन सां गुज़ारींदा आहियूं, जॾहिं असां हिक ॿिए खां जुदा थींदा आहियूं मोकिलाईंदा आहियूं त उते बि ॾुख थींदो आहे। पर हिते ई शागिर्द 4 सालनि खां गॾु पढ़नि था, गॾु उथनि था, वेहनि था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि खे तकलीफ़ पहुचे थी, पर हाणे हुननि खे अमली ज़िंदगी में हाणे हू पंहिंजो क़दम रखण जे लाइ वञी रहिया आहिनि ऐं इंशा अल्लाह ताला हुननि जो हाणे 4 तारीख़ खां इम्तिहान शुरू थींदो ऐं असांजूं दुआऊं हुननि सां गॾु आहिनि ऐं जेके हू ख़्वाब हिते यूनिवर्सिटी में खणी आया आहिनि उनखे साबित करण लाइ पंहिंजी अमली ज़िंदगी में क़दम रखंदा ऐं मुआशिरे में पंहिंजो मक़ाम ठाहींदा। महिरबानी।
गोल फिरेलो ना सोना लगा ना हाँ